जेतिरी ख़राबी थियल हुई उहा वाकई अञा दुरुस्त न थी सघी आहे ऐं मां सम्झां थो प्रेज़ेंट जेका टीम आहे SSP ख़ासि करे पंहिंजो शिकारपुर जो अगरि रिकॉर्ड था कढूं साल जो त उन जी परफॉर्मेंस बि चङी थी बीहे। क्रिमिनल्स बि घणा उन पाए तकमील ताणी पुॼाया आहिनि, कुझु कोर्टनि ताणी, कुझु एनकाउंटर्स में मारिजी विया। हिन महिल ताणी 65 माण्हू मोस्ट नोटोरियस क्रिमिनल्स ज़िले में मारिया विया आहिनि हिन साल जे अंदरि SP जी परफॉर्मेंस में। उन जे बावजूदि तव्हां वारी ॻाल्हि सही आहे त लॉ एंड ऑर्डर जेको ॿाहिरि हले पियो उहो कंट्रोल न थियो आहे सही नमूने में। मोबाइल स्नैचिंग, मोटरसाइकिल स्नैचिंग, कारुनि जी फुर, माण्हुनि खां इहे रोक फुर, इहे सभु शयूं अञा हलनि थियूं। असांजा रोड्स अञा उहे सिक्योर न थी सघिया आहिनि, जंहिंमें असांखे कुझु एक्स्ट्रा मेजर्स जी ज़रूरत आहे। हिकिड़ो त असांखे मेगा ऑपरेशन खपे जंहिंमें असांजे फेडरल इदारनि जा बि रिसोर्सिस खपनि। पोइ हुन में आर्मी हुजे या फुल फ्लैज्ड तरीक़े सां रेंजर्स हुजे या ॿी का पैरामिलिट्री फोर्स अगरि फेडरल गवर्नमेंट सम्झे थी। ऐं उन जे अलावा असांखे शिकारपुर ऐं इहे जेके ज़िला आहिनि इन्हनि में स्पेशल मेजर्स जी ज़रूरत आहे। असांखे ऑपरेशन्स ऐं जेका ॿी रोड पुलिस आहे इन्हनि खे अलॻि करे हिकिड़ी एक्स्ट्रा फोर्स इन्हनि इलाइक़नि में रखणु घुरिजे जेका सिर्फ़ु एंटी डेकॉइटी ऐं इन्हनि ऑपरेशन्स खे मुंहुं ॾिए। जंहिं हवाले सां असां पहिरियों बि ब्रीफ कयो आहे पंहिंजे होम मिनिस्टर साहिब खे, हाणे बि कंदासीं। ऐं हिकिड़ी कोशिशि जिदोजहद जिते हुजूं, जहिड़ी पार्टीअ में हुजूं, असांजी प्रायोरिटी शिकारपुर ऐं शिकारपुर जो आवाम रहंदो। उन्हनि सां असां गॾूं ऐं असां पंहिंजी जिदोजहद हर फॉरम ते कंदासीं त इहे सभु शयूं थियनि। त कॉन्सेप्ट ई ग़लति आहे। पुलिस ऐं लॉ एनफोर्समेंट इदारनि जो कमु आहे, उन्हनि जो इन सां वास्तो न आहे त को कबीलाई जहिड़ो आहे या कोई स्ट्रीट क्राइम आहे या कीअं में आहे। हुननि खे त इनखे मर्डर आहे, पोइ उहो कबीलाई जहिड़े में थियो आहे, चोरीअ में थियो आहे या ईअं वाट वेंदे को थियो आहे, 302 जो केस आहे। उन्हनि खे त इक्वल ट्रीटमेंट करणु घुरिजे। हुननि जे इहो कमु न आहे त उहो इहे डिसाइड करनि त कबीलाई जहिड़ो या हुयो। अगरि इहो थिए थो त इहो ग़लति थो थिए ऐं क्राइम खे क्राइम करे ट्रीट करणु घुरिजे।